उठन खे गाह ॾींदो आहियां, खूह मां पाणी कढंदो आहियां, हुन जे खजनि खे भराईंदो आहियां। ऐं मूंखे तव्हांजी ख़बर पई, मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां, तव्हां मुंहिंजी दिलि ख़रीद करे छॾी आहे। हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त महिरबानी करे तव्हां मूंखे पंहिंजे दीन में दाख़िल कयो। नबी पाक अलैहिस्सलाम तो उमैया खे सुञाणंदा, पंहिंजे क़ौम जो रईस, सरदार, वॾो माण्हू, मके जे नवाबनि मां हिकिड़ो नवाब, सनादी जे कुरैश। हुज़ूर सही पाण आहिस्ता फरमाइनि था, अबा बिलाल, दीन जे तबलीग तालीम सिखारण जे लाइ मां वेठो आहियां, पर सोच इन दीन खां पोइ इम्तिहान वॾो ईंदो, छो त जेको तुंहिंजो न सरदार आहे, यानी उमैया बिन खल्फ जेको तुंहिंजो वॾेरो आहे, उहो मुंहिंजो बि जानी दुश्मन आहे, त मुंहिंजे दीन जो बि जानी दुश्मन आहे। उनखे जबल न ख़बर पइजी वई त तूं मूं वटि आयो आहीं, मुस्लमान बणियो आहे, त तुंहिंजी खल ई लाहे छॾींदो, तुंहिंजी मानी त बंदि कंदो, तोखे मारे मारे अंधो करे छॾींदो। तुंहिंजी मर्ज़ी, मां त तोखे कलमो पढ़ायां थो, तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर इहा ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। सुभाणे चवे त साईं तव्हां मूंखे ॿुधायो बि कोन को, त तोखे ॿई ॿारनि ते को इम्तिहान बि ईंदो आहे। हज़रत बिलाल सोचे चवे तो कि बिलाल तव्हां मूंसां सौदो कयो। छा कयो था? नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो, केड़ो तोसां सौदो कया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूंसां सौदो इहो कयो त दुनिया जूं तकलीफ़ूं सूर मां खणण जे लाइ तैयार आहियां, ओ आमना जा लाल क़यामत जो बार तूं खणजा। हिन दुनिया जा दुख सूर मुसीबतूं मुंहिंजे मथे ते, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो बार तुंहिंजे मथे ते। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, बिलाल मां अकेलो तुंहिंजो बार खणण कोन आयो आहियां, मां त क़यामत ताईं उम्मत जा बार खणण आयो आहियां। जैसे ताईं ही जहान आहे, जैसे ताईं माण्हू मुंहिंजे मथां कलमो पढ़ंदा रहंदा, अॼु 4 माण्हू आहिनि, लख थींदा, करोड़ थींदा, अरबे माण्हू थींदा, जेको भी मुझे दीन में ईंदो उनजी ज़मानत मां मुहम्मद जे मथां आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। मूंखे ख़बर न आहे, तव्हां खां पुछां थो नसीराबाद वारनि खां, मां तव्हांजे इलाइक़े में तमामु घटि ईंदो आहियां, हिते आलम तमामु घणा वॾा वॾा आलम तव्हांखे वाइज़ नसीहतूं ॿुधाईंदा, मां तव्हां खां परे बि आहियां, हेॾे अचणु ॾुखियो बि आहे, पर मूंखे ख़बर न आहे तव्हांजो कहिड़ो नज़रियो ख़्यालु आहे। मूंखे रुॻो एतिरो तव्हां ॿुधायो त तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे, असांजी ज़िमेदारी, असांजी ज़मानत मुस्तफ़ा ते आहे या न आहे? आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मशहूर मारूफ हदीस मुझे नबी पाक जी कौन फरमाइनि था, शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती, क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि गुनहगारनि जी शफ़ाअत कंदुसि जन जा वॾा वॾा गुनाह हूंदा, नंढड़ा 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 छोटड़ा छोटड़ा। साईं फरमाइनि था इन जी त का हैसियत ई कान्हे, ओ वॾे खां वॾा गुनाह कंहिं क़त्ल कयो आहे,
कहीं शराब पीतो आ, कहीं नमाज कज़ा कई आ, कहीं ज़िना कई आ, कहीं पराओ हक़ खाधो आ, यानी जंहिंखे कबीरो गुनाह चइबो आ। वॾा वॾा गुनाह जंहिंजे खाते में होला मुस्तफ़ा फरमाता सफ़ारिश कदुसी उन्हनि। इन जो मतलब इहो आहे त तोखे सभु कमनि जी छुटी आहे न। सुभाणे चवंदो आहे मुफ्ती साहब वाह जो ॻाल्हियूं ॿुधाए वियो, चयो त बसि नमाज़ूं छुटियूं चोरियूं सभु कम असांखे जाइज़ करे ॾेयो, हज़ूर शफ़ाअत कंदा। मुंहिंजा सोना इहे सभई कम जेके कबीरा गुनाह इंसान कसदन न करे, ॼाणी वाणी न करे ऐं उन्हनि जे मथां इसरार न करे, बार बार उहे कम न करे, कॾहिं न कॾहिं इंसान खां को कबीरो गुनाह थी पवे त आख़िर उहो गुनाह त कबीरो आहे, पर हुन जेको कबीरो गुनाह कयो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम फरमाइनि था उनजी शफ़ाअत करणु मुंहिंजो। अल्लाह ताला शा तव्हांखे असांखे गुनाह खां बचाए। कोशिश कयो पंहिंजे पाण खे गुनाह खां बचायो, वो चाहे सगीरो गुनाह हुजे चाहे कबीरो गुनाह हुजे, पाण खे हर तरह सां गुनाह खां बचाइण जी कोशिश कंदा कयो। इंसान जेकॾहिं का ख़ता थी वञे, का ग़लती थी पवे, को ॾोह थी पवे त अल्लाह ताला खां जल्दी फौरन उन जी माफ़ी घुरिजे। माण्हू तौबा ताइब थिए, पाण फरमाइनि था ताइब मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू, गुनाहगार जॾहिं गुनाह करे विझंदो आहे पोइ गुनाह करण खां बाद में जॾहिं तौबा कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात उनखे गुनाह खां इहे पाक कंदो आहे ॼण हिन जो गुनाह हुयो ई कोन को। पिताई साहब रहमतुल्लाह ने फरमाए तो पाए पाद बिचीअ में अंगड़ जे अटल अवगुण ऐं बचाइयो, थकड़ थी थक जल पोड़ी लख हुजल कब माफ़ियूं जल में धरा। अदा पाण खे गुनाह खां बचाइजो, कोशिश कजो जी गुनाह न थिए, पाणू पाण खे कबीरे गुनाह खां बचाए, सगीरे गुनाह खां बचाए, शुबहात खां पाण खे बचाए, मकरूहात खां पाण खे बचाए, हराम कमन खां पाण खे बचाए। पर आमना जे लाल वाइदो कयो आहे इहो लिकाइबो कोन ॿुधाइबो। बाबू फरमाता त क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत वॾनि गुनाहगारनि जे लाइ। जमल मुझे आका इहा ॻाल्हि कई त बिलाल अकेलो तूं थोरो आहे, सॼी उम्मत जो बार मुंहिंजे मथां आहे। हज़रत बिलाल तो क़िबला पहुचे कॾहिं तव्हां मुझे क़यामत जो बार खणो था त मूंखे दुनिया जो बार क़बूल आहे। उमैयो छा कंदो, मार कढंदो, वरी मूंखे सी मुस्लमान पाण फरमाइनि था चओ ला इलाहा सभई गॾिजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह। हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु के मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलाम कलमो पढ़ाए मुसलमान बनायो। अर्ज़ के या रसूल अल्लाह मुसलमान ना थी आया पर मुखे को आसान वजीफो त दसे छा आसान वजीफो जो को सौलाई में पढ़ंदो वता। पाण फरमाइनि था बिलाल
मु पैगाम आदो कुल हुवल्लाहु अहद। या रसूल अल्लाह तमाम माण्हुनि खे चई ॿुधायो त अल्लाह अकेलो आहे, अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ आहे, लम यलिद व लम यूलद, न अल्लाह जी ज़ात कंहिंखे ॾिनो आहे, न अल्लाह कंहिंजो ॾिनल आहे, वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह पाक जो को मिट माइट कोने, को शरीक कोने, को खुदा पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में अकेलो हाणे तूं तो चवीं त मूंखे वज़ीफ़ो आसान दस, तो आसान नसीदो इहो थी त वञी पढ़। छा पढ़ां? अहद चओ, अहद ॾाढे ज़ोर सां उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे कम कंदे खाईंदे पीअंदे तुंहिंजी ज़ुबान ते हुजे अहद 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 अहद। अल्लाह अकेलो आहे, अकेलो आहे, अकेलो आहे। बस इहो तूं वञी सबक पचाए, जंहिंमहिल तो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो नालो पचायो त तुंहिंजो बेड़ो पार। आसान तो ड्रिगो कोठो वॾा वॾा वज़ीफ़ा, वॾा वॾा चिल्ला, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पुत सां तूं वञी इहो सबक पचा अहद। हाणे उन ज़माने जी ॻाल्हि आहे जंहिं ज़माने में मके पाक जे शहर में हर माण्हू जो अक़ीदो हो त 360 अलाह काॾे 360 काॾे हिकु। अमीर भी इहो अक़ीदो रखंदा हुआ, ग़रीब भी इहो अक़ीदो रखंदा हुआ। हर माण्हू जे ज़बान ते इहो अक़ीदो त 360 हथरादू बुत ठाहे उन्हनि जे मथो नाला लिखियो, को लाता, को मनाता, को उज़्ज़ा है, को वुद्दा, को हुबल। ई उनखे पूॼींदा हुआ। हथरादू ठहियल बुतनि खे पाण पूॼनि। अकुल अहिड़ो ख़ुदा कसे छॾियो जेका शइ पाण ठाहिनि उनखे वरी अलाह चवनि। हाणे बिलाल तो वापस आयो, उमय्या बिन खल्फ खे चयो पानी भरे आ। हमरा पानी जो वटो भरे आयो, ज़ुबान ते जारी आ अहद 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 अहद। उमय्या खे छा थो चवी? चवां तो अहद अहद अहद। तमाम बड़ा जोर सा चओ अहद 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 अहद। उमय्या जो छा थो चवी? दिमाग़ ख़राब थो थी। 360 पुट असांजा, अब्बा ॾाॾा परॾाॾा 7 पीढ़ियूं ख़ानदाननि जा ख़ानदान इन में गुज़री विया। तूं ग़ुलाम मुंहिंजो, नौकर मुंहिंजो, पघारदार मुंहिंजो, खाई मूं वटि, पीए मूं वटि, मुंहिंजे नज़रिए जे ख़िलाफ़ ॻाल्हि थो करी। उमय्या चयो त मां सम्झां थो तूं शायद त मुहम्मद करीम जे वर चढ़ी वियो आहे। हुन पलीत खे बि ख़बर आई त इहो सबक ॾियण वारो रसूलुल्लाह आहे। सबक ॾियण वारो केरु आहे? ॿियो त हुयो ई कोन। मके जे शहर में ॿियो को माण्हू हुयो ई कोन जो इहो सबक ॾे। इहो सबक मुस्तफा करीम जी ज़ात पे ॾिनो। हुनखे सुची वई ॻाल्हि पक तूं सम्झाईं थो त तूं मुहम्मद मुस्तफा वटि वियो आहे ऐं उन तोखे मुस्लमान करे तोखे इहो सबक पढ़ायो आहे। बिलाल जेकॾहिं चवे न मां सुञाणासीं कोन त केरु ये छो चवे? बिलाल तो तैयार मुसलमान छो आया त कूड़ हणी ईमान छो विझाया। असां सुबह का शाम ताईं, शाम का सुबह ताईं वेठा कूड़ हणी। 7 पीढ़िया मुसलमान, अबो मुसलमान, ॾाॾो मुसलमान, पड़दारो मुसलमान, तड़दारो मुसलमान, 70 पीढ़ियुनि खां मुसलमान।
दुकानदार तो कूड़ वेठो हणे, हारिया तो कूड़ वेठो हणे। अल्लाह से असा के कूड़ खां बचाए। अल्लाह ताला जे महबूब फरमायो आ किस्म कूड़ जेको आ ईमान जी कैंची आ, ये कैंची कपड़ो कतरे छॾींदी आ, ये कूड़ ईमान के कतरे छॾींदो आ। अल्लाह जो कुरान चवंदो लानतुल्लाह अलल काज़िमीन, जेके कूड़ हणंदा अल्लाह जे रहमत खां परे। लानत जी माना खुदा जी रहमत खां परे। बिलाल खिची हण छाइए कीअं चए केड़ी ख़बर न मैं ये तो मां समझा तो तू फलाणे जे वर चढ़ी वियो आहे, जे वर कोन चढ़ियो आया उन सां सौदो करे आयो आया। इनके छा थियो फकीर अजीब ताण फकीर ओचितो तो राणे अड़ी करे जो टोप टोप भुता तो बने ये ताण फकीर एड़ा असा वण एड़ा फकीर आए नहीं। फकीर चए दे उनखे जजी सफरी असरे ॾाढो जो सुभान अल्लाह। फकीर चए दे उनखे जजी सफरी असरे, पर घर घुरे की लगी पर खराब की न घुरे। अदा जेको मानी अलाड़ मरे सो सामी सदबो की लगी। फकीर सजोरी दे मानी गारो न तो खबर पवे कांधी मां छा तो क्या कुरान ॿुधण आयो तो चुप करे रहा ई वेठो तो घुटू वणे तमाम से फकीर जा जुड़ा वडा सो फकीर जजू मुछू वजू सो फकीर जा ना वडा सो फकीर जेको तहारत न करे सो फकीर। वाड़े नसीराबाद वारो वाह फकीर उनखे चइबो आहे जेके ॾिसो अल्लाह याद अची वञे। फकीर उनखे चइबो आहे जंहिंखे ॾिस त मस्जिद याद अची वञे। फकीर उनखे चइबो आहे जंहिंखे ॾिस त क़ुरान याद अची वञे। अड़े हिन तुंहिंजे मुल्क में फकीर हुयो त हज़रत मौलाना मशहूरी साहब हुयो, जंहिंखे ॾिसंदे ई ख़ुदा जी ज़ात याद अची वेंदी। पर भींग अॼु बि कान्हे, अॼु बि ख़ुदा जा माना वेठा। नाराज़ न थियो बाबा, नाराज़ न थियो। फकीर ई गैर फकीर खे सुञाणंदा कयो। फकीर जाके चइबो आहे अवां जेके जेको घरा छड़ियो सो फकीर। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। उमैया बिन खल्फ चवण लॻो ॻाल्हि ॿुधो मारी दोसां तत्तर ज़मीन ते सुमारी दोसां मथा पत्थर रख दोसां जान हली गई। इन मोहम्मद करीम त असांजे मज़हब जो बेड़ो ई मोड़े छॾियो आहे। इन्हीअ खे छॾे नौकर मुंहिंजो आहे, गुलाम मुंहिंजो आहे, ख़रीद कयल मुंहिंजो आहे। मुझे दुश्मन जे मज़हब ते तोखे हलण कोन ॾींदुसि, न त सज़ा जे लाइ तयार थी। हज़रत बिलाल छा पियो चवे? चवे पियो तोड़ दे तू मेरियां हड्डियां सभी, दामने अहमद न छोड़ूंगा कभी। ए मुझा हड्डा भजी छॾे मुझी रग रग मां वार वार मझा रत जो फुड़ो निकिरंदो त अहद अहद चओ। तो छा सम्झो हां मां को जड़े जड़े मुल्ला मौलवी जो शागिर्द आहियां। मां का जड़े जड़े जो शागिर्द मां उनी सरकार उनी आमना जे लाल जो गुलाम बनियो आहियां, उनी जो मुरीद बनियो आहियां जंहिंजे मुरीदी जे लाइ जिब्रील बि सिकंदो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, खुली 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 चओ सुभान अल्लाह।
हिकिड़ो नौकर माण्हू हिकिड़ो सफ़ा ख़रीद कयल माण्हू पंहिंजे मौला सां जो इहे ॻाल्हाए छा था सम्झो पिया हुनखे कावड़ आई हुनखे ज़मीन ते लेटाए पंज निट रहण जो टाइम आहे मक्को अल अमान वल हफ़ीज़ गरम तरीन दुनिया जे ॻोठनि में शहर आहे हेठां पत्थर मथां सीने ते ॿिया पत्थर रखी हुनखे लकुड़ सां मारे पर हुनजी ज़ुबान ते लकुड़ लॻे चवे अहद ॿियो लकुड़ लॻे चवे अहद टियों लकुड़ लॻे चवे अहद सुभान अल्लाह हुन ज़ालिम खे रहम न पियो अचे ऐं हुनखे ख़बर ई करे जो घणी साईं हिते कोन्हे न हिते हिनजो चाचो आहे न मामो आहे न सौसो आहे न अज़ीज़ आहे हिन जे लाइ मूंखे केरु मयार ॾींदो मुंहिंजो नौकर आहे भली बि कुटिया बस हिनजी इहा हालत लॻी पई हुजे इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो उतां अची सुहिणो अबू बकर सिद्दीक़ लॻियो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जो ॾिठो त बिलाल खे ज़मीन ते लेटाए उमैयो मारे रहियो आहे हेठां बि ततल पत्थर त सीने जे मथां त पत्थर पिया चाबुक हुनजे हथ में आहे ऐं ग़रीब खे मारे रहियो आहे पर हुनजे ज़ुबान मां न को हाया न को हुआ न को घोड़ा ॾिया न को अबोड़िया धक लॻण सां तो चवे अहद अबू बकर सदको हलियो आयो जमल हो धक हणे हो चवे अहद अबू बकर चवे हो वयुजीक चओ सुभान अल्लाह हू लठ हणे हू चवे अहद अबू बकर सिद्दीक़ फरमाया हो वयुजीक ओ बिलाल घबराए जान जो नालो तो वठे यो तोखे पढ़ी छॾाईंदो जंहिंखे समी थो जे ज़ात जो तू नालो वठी हुआ युजीक वो तोखे निजात ॾियाराईंदो वो तोखे छॾाईंदो इहे लफ़्ज़ चई हज़रत अबू बकर जो उमैया खे हया कर वॾे माण्हू खे चवण ॾुखी ॻाल्हि आहे पर अबू बकर सिद्दीक़ को इहे जहिड़ो तहिड़ो कोन हो सैयदना अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे कबीले जो सरदार हो पंहिंजे कबीले जो रईस हो जेको पाड़ो हज़रत अबू बकर जो पाड़ो हो न उन्ही पाड़े में अबू बकर सिद्दीक़ जे मथां पद ही ऐं पंहिंजे पाड़े वारनि जी छेड़ी निबेरी कंदो हो पंहिंजे पाड़े वारनि जा फ़ैसिला कंदो हो पंहिंजे पाड़े वारनि जूं ॻाल्हियूं फ़रियादूं ॿुधंदो हो त अदा वो जहिड़े तहिड़े जे चवण जी जाइ कान हुई उमैया खे कुझु हया कर शर्म कर कुझु लज कर मिस्कीन ते ज़ुल्म न कर जेकॾहिं हिन जो मके में मामो हुजे हा चाचो हुजे हा सौट हुजे हा हिन जे कबीले ज़ात वारा हुजनि हा त तूं हुनखे थप हणी कोन सघी आहे पर नंढण को सम्झी हिनखे तो मारी पियो कुझु हया कर अल्लाह से तव्हांखे असांखे हक़ चवण जी तौफ़ीक़ अता करे अॼुकल्ह तव्हां छा चवंदा अदा वञी धूड़ पाए असांजो छा सब का बकरी कांजे पाए टगी भी कंहिंखे न चओ अड़े ईअं त भीख ॾी अथव ईअं त तबाही आदि अथव महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए कलमतुल हक़ इंद सुल्तान जाइर अफदलुल जिहाद कंहिं ज़ालिम माण्हू खे इक़्तिदार वारे माण्हू खे ताक़त वारे माण्हू खे हक़ जो कलमो चवण इहो बि सभिनी जिहादनि में अफज़ल जिहाद हक़ जी ॻाल्हि त चवंदा कयो यार हक़ छॾे न ॾियो हक़ चइबो भला अगर न मञी वियो न तोखे मारींदो त कोन हक़ चई छॾ फर्ज़ अदा कर पोइ ख़ुदा जी ज़ात जे अज़ाब खां बची पवंदे असां हक़ चवण छॾे ॾिनो आहे इन जे करे मुआशरे मां गुनाह वञनि ई नथा अॻे ॿाराड़नि में ॻोठनि में चङो माण्हू हूंदा हुआ जेकॾहिं को माण्हू बुराई कंदो हो जुआरी जुआ खेॾंदो सॼे ॻोठ जा माण्हू हुनखे निकिर बणा ॻोठ में कारी
असांजे ॻोठ में असां ॿार ख़राब कर सिगरेट को पीअंदो हो, न पियण ॾींदा हुआ, शराब जो त नालो ई निशान कोन हो, चोरी छिपी को बुरो कम कंदो हो, टिजंदो हो बता मूंखे चार चङा ॾिसी वठनि, चङनि खे ख़बर पवंदी फौरन हुनजे मथां एक्शन खणंदा हुआ त मुल्क हलियो पियो। हाणे मुंहिंजा दोस्त रोज़ बुराई वञे थी वधंदी, इन जो सबबु इहो आहे जो असां हक़ जो कलमो चवणु छॾे ॾिनो आहे। ख़ुदा कारण हक़ जो कलमो चवंदा कयो। सबका बकरी पंहिंजे पाए कान कंदी। अचो तव्हांखे मुंहिंजे मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मनवालहु हिकड़े ॻोठ वारनि जे मथां नाराज़ थी पियो। मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह ताला मलाइकनि खे हुक्म ॾिनो, ओ मलाइको जी मुंहिंजा रब हिन फलाणे ॻोठ जी चकी पटे आसमान खां खणी हेठि उछलायो त ज़रा ज़रा थी सभई ॻोठ वारा बर्बाद थी वञनि। हाज़िर मौला मलाइका तैयारी कई त ॻोठ में चकी जी चकी पटियो। मलाइकनि खे ख़बर हुई उन्ही ॻोठ में 400 आबिद ऐं ज़ाहिद निमाज़ी सालिह रहंदा। घणा बाबा ॻाल्हाया, सभई ॻाल्हायो बाबा। मलाइकनि अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला असांखे त ख़बर आहे पर तूं त मालिक आहीं, इन्ही ॻोठ खे तूं तबाह थो करी। इनमें त 400 जा नेक बाना रहंदा, निमाज़ी, तहज्जुद गुज़ार, इशराक पढ़ण वारा, कुरान पढ़ण वारा, दुरूद पढ़ण वारा, सलात व सलाम पढ़ण वारा, ॾाढा नेक बाना आहिनि। 400 ॼणा आहिनि। मौला जे सॼो ॻोठ बर्बाद कंदासीं, उहे तो वारा 400 नेक बाना उहे बि तबाह थी वेंदा। असांजी इजाज़त ॾे त इन्हनि खे ॻोठ मां कढी पोइ खे तबाह कयो। अल्लाह ताला फरमाता अॻु में इन्हनि चइनि सवन दरवेशनि खे तबाह कयो। साईं ॾाढी सरकार आहे तुंहिंजी, तुंहिंजो हुकुम असां देर कोन कंदासीं। गलाज़ुम शिदादुल्लाह या रसूलल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून। मलाइका अल्लाह जे हुकुम खे न टारींदा आहिनि, जीअं रब चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। पर मौला ये 400 जो तबाह करी नेक आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा माना आहिनि, नेक आहिनि, निमाज़ी आहिनि, सालिह आहिनि, अल्लाह अल्लाह करण वारा आहिनि, बराबर मूंखे प्यारा आहिनि। पर इन्हनि ते मूंखे गुनहगार खां बि वधीक कावड़ आहे। मुंहिंजा मौला छाजे करे? अल्लाह ताला फरमाए तो त गुनाह ॾिसंदा आहिनि त मुंहुं बि कोन भुंजाईंदा आहिनि। जेकॾहिं गुनाह खां मुंहुं बि नथा भुंजाइनि, ज़ुबान सां कंहिंखे बि नथा रोकनि त इहे बि गुनाहगार सां भाई वार आहिनि। तंहिंजे करे इन्हनि खे बि बर्बाद कयो वञे। अल्लाह जे हुकुम सां उहो ॻोठ तबाह थी वियो। अॻियनि उम्मतुनि जो हो नसीराबाद वारा शुक्र कर जो बचो कयो आहे। जेकॾहिं अल्लाह जो हो कानून हुजे हा त को ॻोठ ज़मीन ते बाक़ी न हुजे हा। अल्लाह ताला असां जे लाइ चवे तो मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। या रसूल अल्लाह हिननि ते कावड़ त मूंखे घणी ईंदी आहे त अज़ाब करे बर्बाद कयानि, पर छा कयां ॾिसां थो त तूं मुहम्मद उम्मत में मौजूद आहीं। मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। माला के लायक लाए जो तू हुजी वरी तोजे करे अज़ाब कयां।
अम्मा खे कावड़ बखणी थी अचे पई हिकड़ा गुनाहगार ॿिया हक़ जो कुलबो नथा चवनि ईअं चवां थो